अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। डीपले वेझो नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ॿिनि सगन भाइरनि में 3 ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ फुलखोही में नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि भाइर ख़ालिक ॾिनो नुहिड़ियो, रज़ाक ॾिनो नुहिड़ियो ऐं अताउल्ला क़तल थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त झेड़े जो सबबु मालूम नाहे थी सघियो। पुलिस नफ़री वाक़े हंधि रवानो कई वई आहे। मक़ामी माण्हुनि मूजिबि झेड़े बाद वधीक रतो छांव जो ख़दशो आहे। इलाक़े में फायरिंग सबबि ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। डीपले वेझो नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ फुलखोही में नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 भाइर ख़ालिक ॾिनो नुहिड़ियो, रज़ाक ॾिनो नुहिड़ियो ऐं अताउल्ला क़तल थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त झेड़े जो सबबु मालूम नाहे थी सघियो। पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानो कई वई आहे। मक़ामी माण्हुनि मूजिबि झेड़े बाद वधीक रतो छाण जो ख़दशो आहे। इलाक़े में फायरिंग सबबि ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। डीपले वेझो नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ फुलखोही में नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 सगा भाइर ख़ालिक ॾिनो नुहिड़ियो, रज़ाक ॾिनो नुहिड़ियो ऐं अताउल्ला क़तल थी विया आहिनि। आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त झेड़े जो सबबु मालूम नाहे थी सघियो। पुलिस नफ़री वाक़े वारे हंधां रवानो कई वई आहे। मक़ामी माण्हुनि मूजिबि झेड़े बाद वधीक रतो छाण जो ख़दशो आहे। आगाह कयूं पिया। डीपलो वेझो नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ फुलखोही में नुहिड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 सगा भाइर ख़ालिक ॾिनो नुहिड़ियो, रज़ाक ॾिनो नुहिड़ियो, अताउल्ला क़तल में शामिल आहिनि। इन हवाले सां डीपले खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ धारे जो लाइन ते मौजूद आहे। कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? हाँ, ॾिसो डीपले तालुके जे ॻोठ फुलखोही में जेको आहे नोड़िया बिरादरी जी 2 धुरियुनि में जेको झड़ो थी वियो आहे, जंहिं खां पोइ 3 जेके आहिनि भाइर आहिनि उन्हनि जे क़तल जा जेके आहिनि उहे इतला जेको इनिशियल रिपोर्ट मूजिबि मिली रहिया आहिनि। नोड़िया बिरादरी जे 2 धुरियुनि जो पाण में हिकिड़ो पुराणो तकरार हलंदड़ो, जंहिं खां पोइ अॼु ख़ालिक नोड़ियो, रज़ाक नोड़ियो जेके तॾहिं बि फूट थी विया आहिनि। ऐं ॿियो इतला इहो त हिकु शख़्स हुनजो भाउ अताउल्ला नोड़ियो जेको डीपले जी अस्पताल जे अंदरि जेको में उन्हनि जो क़तल थियण जो जेको आहे इतला मिलिया आहिनि। हींअर जेको आहे मुंहिंजी SSP सरपाकार तोड़े पुलिस जे 2 अमलदारनि सां ॻाल्हि थी आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस जेको आहे वाक़े वारे हंधि ते कंट्रोल करण लाइ जेको आहे पहुची वई आहे, पर ॻोठनि जे इतला मुताबिक़ जेको अञा ताईं पुलिस जेको आहे ॻोठनि ते न पहुती आहे। मुख़्तलिफ़ जेके इतला मिली रहिया आहिनि ॻोठाणनि जा सोर्सिस जे थ्रू त हुते हींअर बि अंधाधुंध फायरिंग हलंदड़ आहे। का बि मेडिकल टीम आहे जेको उनखे रेस्क्यू करण लाइ न पहुती आहे। केतिरा ई ॿार ऐं औरतूं जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि। हीउ जेको सरपाकार जे पुरमन जेको इलाइक़ो आहे, हिन में खूनरेज़ी जो तमामु वॾो वाक़ियो आहे। ऐं हुनखां पोइ जेको आहे समाजी तौरु सियासी धुरियुनि ऐं जेको अमन पुरमन जेको इलाइक़े में जेको आहे ताव वारी सूरताल हिकिड़ी आहे, ॾुख वारी ख़ौफ़ हरास वारी सूरताल जेको छांइजी वई आहे। ऐं अव्हांखे ॼाण ॾींदो आहे त इनिशियल रिपोर्ट जेको आहे उहो तस्दीक कनि थियूं त 3 माण्हू जेके क़तल थिया आहिनि, पर जेके हुते जा सोर्सिस इहो ॿुधाए रहिया आहिनि त जेकॾहिं अञा ताईं पुलिस जेको कंट्रोल न संभालियो आहे, हुनजे करे वधीक जेके आहिनि उहो जानी नुक़सान थियण जो ख़दशो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जी।